हाँ जी, लाइफ कीअं थी गुज़रे, न लेटरिन न नलको, गुज़िरियल 3 सालनि खां हिते कीअं था गुज़ारियो पियो? साईं एॾी तकलीफ़ आहे जो मां हाणे छा चई सघां। आहे ई न साईं, कुझु बि न आहे। नलको इहो हाणे तव्हां फी सबिला मूंखे हणाए था ॾियो, अलहमदिल्ला इहो बि भलाई आहे साईं। तव्हांजी अलाह कंदो आसानी थींदो मुंहिंजे लाइ बि कुझु। बसि पार त वधीक रब खे आहे, मदद करण जे लाइ आयो त न्याणियूं छह आहिनि बा, न्याणियूं बि जवान आहिनि, पर वक़्तु ईअं थो गुज़रे। मुंहिंजी कमाई आहे अशी ॾाढी थी वई आहे, वञा थो पेट गुज़ारो रुॻो अटे जो थिए थो, रोज़े ते कॾहिं भाॼी आहे तॾहिं भाॼी बि कोन्हे। एॾी वक़्तु तकलीफ़ सां गुज़रे थो, बचा कीअं था गुज़ारनि उहो मां थो ॼाणा। मां त चई बि नथो सघां कुझु। अलाह पाक तव्हांखे आबाद कंदो। हीउ पाणी जेको मिलियो आहे न, इहो बि मां क़ुर पाक खे लोॾींदुमि, पढ़ंदो आहियां, निमाज़ पेश मां त दुआयूं घुरंदुमि त तव्हांखे एतिरो गंज मिले जेको हे मुंहिंजे मथां आसानी कई अथव न। मन त मुंहिंजो वक़्तु कीअं माना जीअरे क़बर में आहे, मुंहिंजे लाइ कहिड़ी आहे ज़िंदगी। मन एॾी तकलीफ़ में आहे उहा मां ख़बर आहे, पर ॼाणण वारो उहो आहे। माण्हुनि जे ॿुधाइण सां माण्हू त रहंदो टोकिनि था असांखे, छा हीअं था कयो हीअं था। बाबा जो ॾिसो त अची असांजो घर ॾिसो, झुॻो ॾिसो त तव्हांखे पतो लॻे न माना त कीअं थी ज़िंदगी गुज़रे असांजी। पोइ पाणी जॾहिं तव्हां न हुयो त छा पाड़े खां वेंदा आहियूं, भरण वेंदा आहियूं पाड़े खां हुन दर ते वियासीं, हुन दर ते इहो बचा नंढड़ा आहिनि, वेंदा आहिनि वटि पाणी भरे ईंदा आहिनि वञी। पोइ 3 साल तव्हां हिते कीअं घरवारी माना न्याणियूं कीअं हिते बसि बग़ैर ॾुखियो लेटरिन वक़्तु बाथरूम? ॾुखियो थो, कुझु बि कोन्हे असांखे, पर वक़्तु ॾुखियो थो गुज़रे। मां चई नथो सघां, मां चवंदुमि त कमु बसि पोइ हाणे छा मां चवां। मां बसि उनखे पारत आहे, उहो भलाई कंदो अलाह जे सदके, मदीने वारे साईं जे सदके। दोस्तो ही मां लाड़काने शहर जी बिस्मिल्लाह कॉलोनी में। साईं तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो शहज़ादो बाबा। पाण केरु आहियो? सूमरो आहियां बाबा। साईं मौली साहब शहज़ादो सूमरो सां गॾु आहियूं, जंहिंजो दर्द तव्हां हुनजी ज़बानी ॿुधो। अखियुनि में लुड़क अची विया आहिनि। अॼु रमज़ान मुबारक जो 11हों रोज़ो आहे ऐं 12 मार्च 2025 आहे। मुंहिंजे मारूअड़नि जा दर्द तमामु घणा आहिनि, पर हिन दर्द ही जी जेको आहे उहो झिंझोरे विधो आहे। मां अव्हांखे हिन जे घर जा मनाज़िर बि ॾेखारियां थो। शायदि ख़ुदा अहिड़नि ई माण्हुनि खां के इम्तिहान त न वठंदो आहे। ही साईंअ जो घरु जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। ही हिते थफियल छेणा दीवारुनि ते, ऐं हिते घर में तव्हांखे लेटरिन नज़र न ईंदी। पाण त ॾाढी कोशिशि कई त शल हिन लुड़कनि खे पलियऊं, पर लुड़क वॾा बेतरस हुया जेके रोके न सघियासीं। मूंसां गॾु हिते जेके आहिनि उहे ही नलको हणंदड़ जेके मिस्त्री आहिनि, शायदि इन्हनि बि इन शइ खे महसूसु कयो हूंदो। उस्ताद कीअं महसूसु कयो पिया? अहिड़ो जॾहिं तव्हां नलका हणण वेंदा आहियो, छा अहिड़ी सूरत हाल कॾहिं खां किथे ॾिठी आहे? न साईं, असांखे बि तक़रीबन माना 12 साल पूरा थी विया आहिनि। असां हे कमु पिया कयूं। 12 सालनि में हे पहिरियों नलको आहे जेको चाचे जी असां इहा हालति ॾिसी करे, ऐं असांखे पाण खे ॾुख थियो आहे। लुड़का अखियुनि में आहिनि, माना चाचे खे 3 साल थी विया आहिनि पूरा। त चाचे कीअं ज़िंदगी गुज़ारी आहे? चाचे जा बच्चा जवान आहिनि, बचड़ा जवान से बि न्याणियूं हुजनि, घर में लेटरिन बाथरूम न हुजे। मूंखे ॾिसंदड़ मुंहिंजा साथियो, मुंहिंजा अज़ीज़ो, हुअं ई तव्हांखे हर पल काफ़ी दर्द ऐं सूर ॾेखारींदो आहियां। परायूं भितियूं अथसि, शायदि कि हेॾां बि भित ऐं होॾां बि भित। का जज ही भितियूं जेके आहिनि उन ॿिन्हिनि जे विच में तुंहिंजो पंहिंजो ज़ाती प्लाट आहे? बाबा हे प्लाट रुॻो बाक़ी पंहिंजो आहे। हा, बाक़ी भितां जेके आहिनि दीवारां ॿियनि जूं मुंहिंजूं न आहिनि। मां अॻी दीवार हाणे खणाई आहे इहा गारे ते, ॿियो नंबर थिरां वठी। सो बि पैसा अञा न ॾिना आहिनि। इहे पैसा मां 5-5 हज़ार करे हुरिया तूड़ियूं करे लाहींदुमि न। अच्छा। हा, ऐं हिकिड़ो हीअ दीवार बि कोन हुई? न दीवार न हुई, कपिड़ो टंगियल हुयो। पाल जेको हाणे इहो ॾिनो आहे न पर्दो ॿारनि खे अॻियां ॾिनो आहे, इहो पाल हूंदो हो बसि रुॻो। अल्लाह अल्लाह। हाणे बि इहो बि भलाई थी आहे। मूंखे ॾिसंदड़ दोस्तो साथियो, फुड़ी तलाउ थी वेंदो। कंहिंखां रुपयो, कंहिंखां 50, कंहिंखां 100, कंहिंखां के 200। मुंहिंजा दोस्तो ऐं सभिनीनि खे अर्ज़ु कयां थो, फुड़ी तलाउ थी वेंदो। कंहिंखां 100, 50, 500, 1000 या कंहिंखां को रुपयो। हिन चाचे जी मदद कयो। जी साईं, छा चवणु चाहींदा? मां इहो थो चवां जेको थी सघे को वस वारो हुजे जो अलाह पाक जे सदके, सुहिणे सरदार मदीने वारे जे सदके जो करे मदद करे त कुझु मुंहिंजो सुकून सां ज़िंदगी गुज़रे। ज़िंदगी सुकून में नथी गुज़रे, माना तकलीफ़ में गुज़रे। ही जी साईं। रमज़ान शरीफ़ बाबा
ॿियो अशुरो थो हले बसि पोइ मदद जे लाइ चऊं था जो फ़ी सबीला जेको करे त भलाई त असांजे लाइ बहितरु थींदो रब कंदो। ही ज़िंदगी सॼी सूर ॾुख तकलीफ़ूं ऐं अहंजनि सां भरी पई आहे, पर हिन शहज़ाद सुमरे जो दर्द ई पंहिंजो आहे। हर दर्द हिकु न हिकु कहाणी खणी ईंदो आहे, पर ही कहाणी ॾाढी तकलीफ़ ॾींदड़ आहे। आया त हुआसीं हिन वटि नलको लॻाइण, पर न घर में लेट्रिन आहे न बाथरूम आहे, 3 सालनि खां इन पियो गुज़ारे। घर खे ही 4 दीवारियूं न ही 2 नंबर सिरूं लॻाए, चए थो हाणे ही माना पर्दो कयो आहे अॻियां। ऐं कीअं ज़िंदगी हिन जूं नियाणियूं गुज़ारींदियूं हूंदियूं, हिन जी घरवारी गुज़ारींदी हूंदी, छा सूरत हाल हूंदी, इहो हिकु पीउ ॼाणे थो जंहिंखे इहो दर्द ऐं सूर हूंदो। पर मजबूरनि मारियो सतायल ही शहज़ादो अव्हांजी मदद जो मुंतज़िर आहे। मुंहिंजा साथियो, आउं फ़क़ीर अरसलान हबीब अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखां थो, जे अगरि अव्हां हिन मिसकीन जी मदद कंदो त अलाह तव्हांजी मदद कंदो ऐं हिन खे ही बाथरूम ठहिराए ॾींदासीं, हिन जी लेट्रिन ठहिराए ॾींदासीं, ताकी ही जेको आहे हिन जूं नियाणियूं जेके आहिनि उहे कम से कम सुकून सां पंहिंजे हिन नंढड़े घर में गुज़ारो करे सघनि। अलाह तव्हां खां राज़ी थींदो, अलाह साईं तव्हांखे वधाईंदो। फुड़ी फुड़ी तलाव आहे, अलाह साईं अव्हांखे खोड़ सारियूं बरकतूं कंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।